सब्रीन का पेणी फिलकन जा टुकड़ा करो। बाफिल पटाटन खे गोल गोल कटो। छिलियल थूम हमाम में विझो। कटियल साया मिर्च विझो। लूण विझो अने हाइड विझो। पोइ मसाले के दस्ते सां कुटो अने सन्नो मसालो ठाहियो। तई गरम करो, हुन में तेल विझो। मसालो विझो। मसाले के पचायो जे सुधी हू सुनहरे रंग जो थी वने। पटाटा विझो। बटाटन के मसाले में मिलाए विझो। फिलकन जा टुकड़ा विझो। फिलकन के भी मिलाए विझो। हुन में हाणे 2 गिलास पानी विझो। हक वारी वारी सब शयूं खे मिलाए विझो। तई खे ढको अने 5 मिनट जे लाइ रधिजण ॾियो। ढक खोलो अने सेयल मानी खे वधे विझो। गर्मा गर्म सेयल मानी खाइण जे लाइ तैयार है।